अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान तरफ़ां तमामु ज़बरदस्त असिस्टेंट डायरेक्टर OG2 जूं जॉब अपॉर्चुनिटीज़ अनाउंस कयूं वयूं आहिनि। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ स्टेट बैंक ऑफिसर्स ट्रेनिंग स्कीम स्पोर्ट्स 27 बैच आहे, जंहिंमें OG2 असिस्टेंट डायरेक्टर जूं तमामु घणियूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। इन में डिफरेंट फील्ड्स में जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि, जीअं मॉनेटरी पॉलिसी है, मैक्रो इकोनॉमिक रिसर्च एंड डेटा है, फाइनेंशियल मार्केट एंड फॉरेन एक्सचेंज रिजर्व मैनेजमेंट है, बैंकिंग पॉलिसी एंड सुपरविजन है, इस्लामिक फाइनेंस है, फाइनेंशियल इंक्लूजन है, डिजिटल फाइनेंशियल सर्विस है। उनसां गॾो इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, फाइनेंस एंड रिस्क मैनेजमेंट, इंटरनल ऑडिट, एक्सटर्नल कम्युनिकेशन, स्ट्रेटेजिक प्लानिंग HR में जॉब आहिनि। ही जेके जॉब्स आहिनि इहे बेस्ड ऑन कराची आहिनि। कराची में हिननि जी जेको आहे पोस्टिंग थींदी। हिन जी एलिजिबिलिटी क्राइटेरिया जी ॻाल्हि कजे त हिन में जेको आहे 16 ईयर ऑफ एजुकेशन रिक्वायर्ड आहे डिफरेंट फील्ड्स में, जंहिंमें जेको आहे बिजनेस एडमिनिस्ट्रेशन आहे, पब्लिक एडमिनिस्ट्रेशन आहे, इकोनॉमिक्स आहे, कॉमर्स आहे, फाइनेंस आहे, स्टेटिस्टिक्स आहे, डेटा साइंस आहे, अकाउंटिंग आहे, कंप्यूटर साइंस आहे, इंफॉर्मेशन सिस्टम एंड टेक्नोलॉजी आहे, मैथमेटिक्स आहे, HR आहे, एग्रीकल्चर मैनेजमेंट है, इस्लामिक बैंकिंग एंड फाइनेंस है, लॉ है, मीडिया एंड कल्चर स्टडीज है, फिलोसॉफी एंड फिजिक्स वारा इन में अप्लाई करे सघनि था। इन जेका एज रिक्वायरमेंट है वो मैक्सिमम 26 ईयर है फॉर जनरल कैंडिडेट्स, ऐं कुछ स्पेशल जेको है फीमेल्स जे लाइ, ऐं जेके ट्रांसजेंडर पर्सन आहिनि, कैंडिडेट बिलोंग टू द माइनॉरिटीज from the Balochistan, Azad Jammu and Kashmir, Gilgit Baltistan and area which were the previously part of FALTA जा जेके area आहिनि उन्हनि जे लाइ 3 years एज रिलैक्सेशन आहे। मीन्स इहे सब कैंडिडेट 29 ईयर ताईं अप्लाई करे सघनि था। जनरल कैंडिडेट 26 ईयर ताईं, बाक़ी जेके ही स्पेशल कैंडिडेट्स मेंशन आहिनि जंहिंमें फीमेल्स आहे, ट्रांसजेंडर आहे, उन सां गॾो गॾु जेके बि एरिया मेंशन आहिनि उहे 29 ईयर ताईं अप्लाई करे सघनि था। उनमें अप्लाई करण जे लाइ सिंपली ही जेका वेबसाइट आहे SPPG www.spp.org.pk/careers जे वेबसाइट तां असां ही डिटेल ॾिसूं पिया था। इहा जेको आहे तव्हां इन ते अची करे डिटेल ॾिसंदा, जेका मां तव्हांखे ऑलरेडी ॿुधाए छॾी आहे। अप्लाई करण जे लाइ तव्हां careers.spp.org.pk/login ते क्लिक कंदा। जीअं ई तव्हां हिते क्लिक कंदा, तव्हां रिक्रूटमेंट पोर्टल ते हलाईंदा, जेको स्टेट बैंक तरफ़ां क्रिएट कयो वियो आहे। उन में तव्हां अगरि फर्स्ट टाइम आया आहियो, तव्हां पंहिंजो अकाउंट रजिस्टर कंदा। रजिस्ट्रेशन नॉर्मली जीअं तव्हां कंहिं बि वेबसाइट ते पहिरियों पंहिंजो अकाउंट ठाहींदा आहियो, ईअं तव्हां हिते अकाउंट ठाहींदा, जंहिंमें ईमेल, पंहिंजो सेल नंबर ऐं तव्हां कोड ॾींदा। ही जेको कोड आहे इहो तव्हां हिते मेंशन कंदा। तव्हां नेक्स्ट स्टेप में तव्हांखां नेम एंड फादर नेम पुछंदो, पोइ तव्हां नेक्स्ट स्टेप ईअं 4 स्टेप कंप्लीट करे तव्हांजी रजिस्ट्रेशन थी वेंदी। मां ऑलरेडी रजिस्टर करे चुको आहियां, इन करे असां डायरेक्ट साइन अप था कयूं। जीअं ई तव्हां रजिस्ट्रेशन मुकम्मल कंदा, तव्हांखे पंहिंजी ईमेल ऐं जेको तव्हां पासवर्ड क्रिएट कयो आहे उन जे थ्रू तव्हांखे लॉगिन करिणो आहे। जीअं असां साइन इन ते क्लिक कंदासीं त असांखे स्टेट बैंक तरफ़ां पंहिंजी जेको आहे ईमेल ते OTP हिकिड़ी रिसीव थींदी। उहा OTP असां हिते अची लिखंदासीं। ॾिसो, असां ईमेल लॉगिन कई त असांखे ही OTP अची चुकी आहे। इहा जीअं असां पंहिंजे अकाउंट ते वञी लॻाईंदासीं त असांजो ऑन थी वेंदो। तीअं असां पोर्टल ते वापसि अची करे ऐं OTP हणंदासीं। जीअं OTP असां सबमिट कई त असांजो अकाउंट लॉगिन थी वियो। ऐं असां जेको आहे बाय साइन जेके बि टर्म्स एंड कंडीशन्स आहिनि उनखे अप्लाई करे ओके था कयूं। जीअं ई ओके ते क्लिक कयोसीं त हीअ असां वटि अची वियो पोर्टल, जंहिंमें तव्हांखे ही ॾिसी रहिया आहियो त डिफरेंट जॉब्स आहिनि, जंहिंजी लास्ट डेट 23 सेप्टेम्बर आहे। उन में जेको आहे ही 27 बैच आहे। इन जी लास्ट डेट जेको आहे 23 सेप्टेम्बर आहे। सभिनी खां पहिरियों अप्लाई करण जे लाइ तव्हां हिते पंहिंजी प्रोफाइल अपडेट कंदा, जंहिंमें तव्हांजी पर्सनल इंफॉर्मेशन, एकेडमिक क्वालिफिकेशन, एक्सपीरियंस, तव्हां इहे सभु शयूं जॾहिं तव्हां अपलोड कंदा वेंदा। पर्सनल इंफॉर्मेशन में तव्हांजी पर्सनल जेका बि नेम, फादर नेम वग़ैरह जेका तव्हांखां डिटेल घुरंदो, उन खां पोइ तव्हां एकेडमिक क्वालिफिकेशन्स मैट्रिक खां वठी करे जेका ऑनवर्ड्स तव्हां मास्टर्स लेवल ताईं जेका तव्हां अपलोड कंदा। उन खां पोइ अगरि तव्हां वटि को एक्सपीरियंस आहे, तव्हां पंहिंजी प्रोफाइल पूरी हिते चेक करे सघो था। उन खां पोइ जीअं ई अप्लाई ते क्लिक कंदासीं, प्रोफाइल अपडेट करण खां पोइ जीअं ई तव्हां ही अप्लाई ते क्लिक कंदा, यू आर अप्लाइंग फॉर द पोस्ट ऑफ स्पोर्ट 27 पेज, ऐं उन खां पोइ ही तव्हां टर्म्स एंड कंडीशन हिते क्लिक कंदा वेंदा। एग्री करे तव्हां हिते
पंहिंजो टेस्ट सेंटर सिलेक्ट कंदा तव्हां को बि सेंटर सिलेक्ट करे सघो था जेको ही तव्हां लिस्ट में ॾिसी रहिया आहियो, जंहिंमें हैदराबाद आहे, कराची आहे, लाहौर आहे, मुल्तान आहे, जंहिंखे जेको वेझो टेस्ट सेंटर हुजे उहो करे ऐं अप्लाई कंदो। उम्मीद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। स्टेट बैंक तरफ़ां ऑफिसर ग्रेड 2 जूं तमामु ज़बरदस्त जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि ऐं असिस्टेंट डायरेक्टर जूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। घणे खां घणा कैंडिडेट इन में अप्लाई करे फ़ाइदो हासिल करे सघनि था। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।